हैदराबाद सिंध यूनाइटेड पार्टी की मेज़बानी हेठि हैदराबाद में सिंध नेशनल कॉन्फ्रेंस कोठाई हुई। कॉन्फ्रेंस में SUP सदर सैयद ज़ैन शाह, STP जो वाइस चेयरमैन हैदर शाहानी ऐं सदर क़ौमी अवामी तहरीक अयाज़ लतीफ़ अली जो शिरकत कई। कोठायल कॉन्फ्रेंस में सिंध के 1940 जे करारदाद मूजिबि हक़ ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। कॉन्फ्रेंस में शिरकत कंदड़ अॻवाननि चयो त सिंध खे 1991 जी करारदाद मूजिबि पाणी ॾिनो वञे। कॉन्फ्रेंस में ख़िताब कंदे SUP अॻवान सैयद ज़ैन शाह चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे करप्ट हुक्मरानीअ सबबि सिंध में बेरोज़गारी ऐं बदअमनी में इज़ाफ़ो थियो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे तहत सिंध जे अवाम खे पिनण ते मजबूर कयो वियो आहे। हुन चयो त सिंध कुदरती वसीलनि सां मालामाल आहे, पर सूबे खे गैस जी सहूलियत बि न ॾिनी पई वञे। सैयद ज़ैन शाह वधीक चयो त आसिफ़ ज़रदारी ज़ाती मफ़ादनि जे करे कुझु बि करे सघे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।